तव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। लाड़काणो मां पुलिस बिजली जी हाई ट्रांसमिशन लाइन के धमाके सां उॾाइण वारे केस में पाबंदी मढ़ियल तंज़ीम जा 6 दहशतगर्द गिरफ़्तार कया आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां 2 हैंड ग्रेनेड ऐं 4 पिस्टल बि हथिया विया आहिनि। SSP सरफराज़ नवाज़ शेख जो अहिड़ो चवणु आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया लाड़काणे में अहम ख़बर आहे। पुलिस बिजली जी हाई ट्रांसमिशन लाइन के धमाके सां उॾाइण वारे केस में पाबंदी मढ़ियल तंज़ीम जा 6 दहशतगर्द गिरफ़्तार थिया आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां 2 हैंड ग्रेनेड ऐं 4 पिस्टल हथिया विया आहिनि। SSP सरफराज़ नवाज़ शेख जो इहो चवणु आहे। तव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। लाड़काणो मां गिरफ़्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां 2 हैंड ग्रेनेड ऐं 4 पिस्टल हथिया विया आहिनि। राब्तो किया है लाड़काणे में रशीद समोसा। रशीद आगाह कजो मामले बाबत। जी बिल्कुल, लाड़काणो पुलिस बिजली जी हाई ट्रांसमिशन लाइन के धमाके सां उॾाइण वारे केस में पाबंदी मढ़ियल तंज़ीम जे 6 दहशतगर्दनि के गिरफ़्तार करण की दावा कई है। सदन वटां 2 हैंड ग्रेनेड ऐं 4 पिस्टल हथ करे जांच शुरू करे छॾी आहे। उन ई हवाले सां SSP लाड़काणो आहे सरफराज़ नवाज़ शेख उन ॿुधायो आहे त लाड़काणो पुलिस नसीराबाद रोड वटां 6 दहशतगर्द फराज अहमद जलबानी, मोहम्मद अनीफ जलबानी, फरहान जतोई, जुबैर जलबानी ऐं मुमताज़ जलबानी के 2 हैंड ग्रेनेड ऐं 4 पिस्टलन समेत गिरफ़्तार किया है, जिन जो वास्तो पाबंदी मढ़ियल जेको आहे तंज़ीम सां आहे। मां तव्हांखे ॿुधायां त 15 अप्रैल ते रशीद वगड़ थाने की हद में ॻोठ भाई खान वेझो बिजली जे हाई ट्रांसमिशन लाइन के धमाके सां उॾाइण वारे ॾोह जो एतराफ़ कयो आहे। SSP जो वधीक चवणु आहे त जेके जवाबदार आहिनि उन ख़िलाफ़ वधीक जांच कई पई वञे। SSP वधीक ॿुधायो त गिरफ़्तार दहशतगर्द आहिनि जेके पंहिंजो वास्तो पाबंदी मढ़ियल तंज़ीम सां उहो ॿुधाए रहिया आहिनि ऐं जिन जो जेको क्रिमिनल रिकॉर्ड आहे उहो चेक करण सां गॾु ठीक है रशीद, वॾी महिरबानी तफ़सील खां करण लाइ।